ओ मुझो जमालो जतन सा मुझो जमालो आ सिंध सा ये सिंधरी सुन लाल जी जे मेरो जो लाल लतीफ जो असा के सिंध ते ॾाढो नाज़ हुआ। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तां ॾिसी रहिया हो न्यू मेरान न्यूज़ और कयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल कई पिया झंडोमरी में रिपोर्ट नौकाफ़ मरी जी। झंडोमरी में सिंधी सकाफ़त ऐं सिंधु जी अहमियत बाबति सिंध एजुकेशन फाउंडेशन जे सहकार सां हलंदड़ ब्राइट फ्यूचर पब्लिक एलिमेंट्री स्कूल में एक शानदार सकाफ़ती प्रोग्राम रखियो वियो, जंहिंमें सिंध ऐं सिंधु दरिया जी अहमियत तालीम ऐं सकाफ़त खे उजागर करण बाबति तक़रीरूं ऐं टैबलोस पेश कया विया। सिंधी सकाफ़त मौक़े ते उस्ताद ऐं तक़रीब में मौजूद प्रिंसिपल अख्तर अली सान नसीबुल्ला मरी ऐं ॿियनि चयो त सिंध जी सकाफ़त 5000 साल खां बि वधीक पुराणी आहे। सिंध जा माण्हू हमेशह मोहब्बत प्यार ऐं अमन जो दर्स ॾींदड़ आहिनि। सिंध हमेशह तमामु मज़हबनि जो एहतराम कयो आहे। दरिया सिंध जी माशियत ऐं रूह आहे। जेकॾहिं रूह कढियो वियो त असां सभु ख़तमु थी वेंदासीं। तंहिं करे हिन वक़्तु असांखे गॾिजी जदोजहद करण जी ज़रूरत आहे। सिंध में रहंदड़ समूरी क़ौमनि तोड़े हर मकतब फ़िक्र खे जागणु घुरिजे, जीअं ॾुखियनि हालात खे मुंहुं ॾेई सघिजे। प्रोग्राम जे आख़िर में सिंध ऐं सिंधु जी सलामती जे लाइ दुआ घुरी पई ऐं सिंधी वेस वॻा पहिरियल उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां सकाफ़ती गीतनि ते जुमरियो हणी ख़ुशी जो इज़हार कयो वियो।